हाय माण्हू, असां अॼु नए साल जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। हाय भाविशा, हाय रोशा, महक उते अथव, किथे अथव ॿाहिरि? छा थी करे मां पोइ ॿुधायांव थी। ॿ मिंट कैमरा सेटअप कयां। वी हैव टू टॉक। अॼु त ॻाल्हाइणो ई आहे, जाम कुझु आहे तव्हां सां ॻाल्हाइण लाइ, बट आई विल सेट इट अप। पहिरियों त कीअं आहियो तव्हां सभई? आई एम सॉरी, मां अञा कल्ह वार कटाया आहियां, अञा ताईं सेट न थी आहियां न्यू हेयर कट सां, त जाम कंदी रहंदी मां वारनि सां मस्ती। बट मूंखे तव्हां सां वेही करे ॻाल्हाइणो आहे। देयर इज़ अ लॉट टू टॉक अबाउट। नओं साल मूंखे लॻे नथो नओं, एंड चङनि ॾींहंनि खां इवन बिफोर द न्यू ईयर मां सोचां पई कहिड़ो वीडियो ठाहियां, कीअं इन्हनि खे विश कयां, कीअं माण्हुनि खे चवां हैप्पी न्यू ईयर 2021। आई एम सॉरी, ज़ोर ज़बरदस्ती वारा सौदा मां कंदी न आहियां, इन करे मां हैप्पी न्यू ईयर वारो कोई वीडियो न विधो, बिकॉज आई वॉज नॉट फीलिंग हैप्पी। इट डिड नॉट फील लाइक अ न्यू ईयर। कुझु नओं लॻे न पियो, न नओं साल पियो लॻे, न हैप्पी पियो लॻे। त आई वॉज लाइक ठीकु आहे, थोरा ॾींहं थी वञनि, मां पहिरियों पंहिंजा वीचार गैदर कयां, सोचां, पोइ वीडियो विझंदासीं। त आई थिंक अॼु सुठो ॾींहुं आहे, मां तव्हां सां वेही करे ॻाल्हायां। पहिरियों त मुंहिंजी लाइफ ॿिनि मेन भाङनि में असां डिवाइड था करे सघूं, पर्सनल लाइफ, प्रोफेशनल लाइफ। मां पहिरियों प्रोफेशनल लाइफ जे बारे में ॻाल्हाईंदमि। हाय महका, हेॾे चओ न हाय। हीअ अथव मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ। ओके गाइज़, लिसन, प्रोफेशनल लाइफ में सभिनी खां पहिरीं स्टेप, आई एम स्ट्रगलिंग फॉर कॉन्टेंट। सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल ते जाम कुझु कॉन्टेंट मूंखे विझणो आहे, जाम अलॻि अलॻि वीचार आइडियाज़ आहिनि, बट उहे फुलफिल करण लाइ थोरो ट्रैवल करणु ज़रूरी आहे, माण्हुनि सां मिलणु ज़रूरी आहे। एंड आई रियली मिस ट्रैवलिंग। साल थियण ते आयो आहे, कोरोना जो सभु चालू थियो आहे, एंड आई थिंक एटलीस्ट मां पर्सनली अञा स्ट्रगल थी कयां टू एक्सेप्ट इट एंड टू कम टू टर्म्स विथ इट, कि हा इहो थियो आहे, एंड उन सां जेके गॾु गॾु शयूं थियूं आहिनि उहे थियूं आहिनि। प्रोफेशनली वी आर स्ट्रगलिंग फॉर कॉन्टेंट, छाकाणि त ईअं वेही करे ॻाल्हाइण वीडियोज़ मूंखे जाम वणंदा आहिनि, एंड आई थिंक अहिड़ा वीडियोज़ हर हफ़्ते हिकिड़ो मां विझी थी सघां। बट आई ऑल्सो लाइक ट्रैवल वीडियोज़, आई ऑल्सो लाइक मीटिंग पीपल, उन्हनि सां मिलणु ॻाल्हाइणु, एंड आई ऑल्सो लाइक फूड। असां सभिनी खे हिते खाधो जाम वणंदो आहे। लास्ट ईयर तव्हां ॾिठो हुयो, असां ज्योति विशनानी दी जे सिंधी फूड ट्रक ते विया हुआसीं, उन खां अॻु पंजाब ग्रिल जे सिंधी फूड फेस्टिवल ते विया हुआसीं। बेसिकली खाधो पीतो ॾाढो वणंदो आहे, ट्रैवलिंग ॾाढी वणंदी आहे। अनफॉर्चुनेटली कोरोना जे करे जाम सभु कुझु डिफ़िकल्ट थी वियो आहे। हाणे बि आई नो जाम माण्हुनि चालू कयो आहे, उन ते मां पोइ ईंदमि, बट असां सिंधी फिल्म फेस्टिवल टीम प्रोफेशनली किथे न निकिती आहे, सफ़ा ट्रैवल न कयो आहे असां, एंड हिते ख़ाली ऑफिस में डिस्टेंस रखी कमु था कयूं। सो या दैट इज़ द अपडेट फॉर यू। हाणे प्रैक्टिकली स्पीकिंग, अगरि असां चाहियूं त घुमणु वञी था सघूं, इंटरव्यूज़ वठणु वञी था सघूं, एंड ऑल्सो आउट ऑफ बॉम्बे ट्रैवल करे था सघूं, बट उहा सभु मुंहिंजी रिस्क हूंदी। एंड मूंखे ख़बर आहे मुंहिंजी टीम, आई नो बत्ती बि ॿड़ी, सच थी ॻाल्हायांव, एंड आई नो मां ऐं मुंहिंजी टीम आतुर वेठी आहे ॿाहिरि निकिरण लाइ, घुमण लाइ, ट्रैवल करण लाइ, बट बिकॉज़ सभिनी खां वॾी मां आहियां हिते, मूंखे वधीक मैच्योर डिसीजन्स खणणा पवंदा आहिनि, वधीक सोचणो पवंदो आहे, छाकाणि त अनसर्टेनिटी जाम आहे। हे जेको नओं स्ट्रेन आयो आहे कोरोना जो, उन जे बारे में कुझु वधीक डिटेल्स ख़बर न आहिनि। मुंहिंजो भाउ सॼी देरि न्यूज़ पढ़ंदो रहंदो आहे, सॼी देरि असांखे अपडेट्स ॾींदो रहंदो आहे, एंड आई एम लाइक न ॿुधाए, मूंखे कुझु न ॿुधाए। त जेकी अनसर्टेनिटी उहा जाम आहे, कॾहिं छा थींदो ख़बर न आहे। अञा ताईं वैक्सीन आई आहे, बट नॉर्मल माण्हुनि ताईं न पहुती आहे। डू वी वॉन्ट टू टेक द वैक्सीन, ख़बर न आहे। एंड मुंहिंजे रिस्क ते मां इन्हनि सभिनीनि खे ऐं पाण खे एंड पंहिंजे फैमिली खे काॾे वठी थी वञणु चाहियां, न। इज़ इट वर्थ इट? न। थोरो पाण सां सेल्फ टॉक करे थधा थी घर में वियूं, आई थिंक इज़ बेटर। एंड जिते असां रहिया पिया आहियूं बॉम्बे में, उते लॉकडाउन हाणे 11 to 6 आहे, उन खां अॻु 2-3 महीना कंप्लीट लॉकडाउन हुयो। त आई डोंट नो कॾहिं छा थींदो, एंड असांजी काई हिकु नंढी मिस्टेक सां असां कुझु वॾो ब्लंडर करे छॾियूं, उहो न खपे। इन करे प्रोफेशनल लाइफ में हथ जोड़े लैपटॉप जे अॻियां एडिट था कयूं, अंदरि स्टूडियो में ई तैयार था थियूं, शूट था कयूं, एडिट था कयूं। ओह, टॉकिंग अबाउट स्टूडियो में शूट एंड तैयार, ओह माय गॉड, आई एम सो एक्साइटेड। असां लाल लोई जो हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे तव्हां लाइ,
13 तारीख़ अवल ख़ैर 13 तारीख़ इज़ इट अ संडे न न ठीकु आहे 13 तारीख़ संडे कोन्हे वेंसडे अथव त 13 तारीख़ लाल लोई जो वीडियो अचेव थो एंड आई वॉन्ट यू टू बी एक्साइटेड छाकाणि त असां पहिरियों दफ़ो हीअं कुझु कयो आहे आई एम नॉट नर्वस शूट महिल थोरी हुयमि बट हाणे न हाणे इट्स लाइक ठीकु आहे जेको हूंदो सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब फैमिली संभाले वठंदी 13 तारीख़ लाल लोई जो त वीडियो अचेव थो बट उन खां पोइ हफ़्तो ॾेढ रखी करे लाल लोई जो वीडियो शूट करण महिल जेके असांजी मस्ती थी जेके बिहाइंड द सीन्स आहिनि ओ माय गॉड अलॻि लेवल जो पागलपन आहे ॾाढो मज़े वारो वीडियो आहे एडिट करण महिल रोशनी ईअं पई करे खिली खिली करे सूर पिया पवनि गिठे में त उहो बि त वीडियो अचेव अवल ख़ैर हफ़्तो ॾेढ रखी करे इन्हनि ॿिन्ही वीडियोज़ लाइ जनवरी मंथ असां इहा आहियूं ओ माय गॉड असां फर्स्ट टाइम कुझु नओं ट्राए कयो आहे थोरो कॉमेडी कयो आहे ॾिसूं माण्हुनि खे कीअं थो वणे त प्लीज़ असां सां सुठी तरह यू नो हलिजो सुठा कॉमेंट्स ॾिजो भली तव्हांखे वीडियो न बि वणे चइजो ॾाढो सुठो हुयो कीप इट अप वेल डन वर्क हार्ड एंड पॉजिटिव फीडबैक ॾिजो नेगेटिव नॉट अलाउड थैंक यू ओके लिसन हाणे टॉकिंग अबाउट पर्सनल लाइफ मां पंहिंजे पेरेंट्स सां रहंदी आहियां हिते बॉम्बे में एंड असां सभु ॼणियो हर कोई पंहिंजे पंहिंजे पेरेंट्स सां रहंदो आहे हिते ई द थिंग इज़ मुंहिंजे ॿिन्ही पेरेंट्स खे अलॻि अलॻि मेडिकल कंडीशन्स आहिनि एंड उन्हनि कंडीशन्स खे मैनेज करण लाइ उन्हनि ॿिन्हिनि जे डॉक्टर्स चयो सफ़ा ॿाहिरि न निकिरणो आहे त आई थिंक मुंहिंजे ऐं मुंहिंजे भाउ जे सेल्फ डिसिप्लिन ते मूंखे पाण खे शाबासी ॾियणी आहे छाकाणि त असां ॿई एॾा स्ट्रिक्ट थी विया आहियूं पंहिंजे पेरेंट्स सां सफ़ा नथा कढूं एंड किथे ट्रैवल नथा कयूं बसि वेचारा सदोरा असांजा पेरेंट्स घर वेठा आहिनि ख़ुशि वेठा आहिनि टच वुड एंड उन्हनि जे मेंटल हेल्थ लाइ आई एम वेरी वरिड इन करे असां कोशिशि कंदा आहियूं जेतिरो असां उन्हनि खे ख़ुशि रखी सघूं ख़ुशि रखूं बट आख़िर माण्हू घर में वेही ईअं थियण ई वारो आहे उन्हनि जे मेंटल हेल्थ लाइ आई अंडरस्टैंड घर में वेही कोई बि परेशान थींदो बट आई थिंक वी हैव टू मैनेज पहिरियों हेल्थ प्रायोरिटी आहे उन करे ॿाहिरि न निकिरणो आहे एंड उन्हनि जी डिज़ीज़िस वधाइणियूं न आहिनि जेके बि कंडीशन्स आहिनि उहे मैनेज करणियूं आहिनि त अनसर्टेनिटी लॉकडाउन जेके पॉइंट्स मां प्रोफेशनल हेल्थ में चयूं उहे हिते बि थियूं अप्लाई थियनि ख़बर न आहे कॾहिं छा थी वञे एंड असां मां कंहिं हिकु ॼणे जी नंढी मिस्टेक जे करे सॼी फैमिली अफेक्ट थींदी ऐं सॼो वर्क लाइफ अफेक्ट थींदी मुंहिंजे फ्लोर ते ई मुंहिंजे बिल्डिंग में बाक़ी सभिनी फ्लैट्स में कोरोना थियो आहे एंड वी आर ऑलरेडी सो स्कैर्ड मां मुंहिंजो भाउ एंड ऑफकोर्स मुंहिंजा पेरेंट्स बि त असांखे ॾाढो वधीक प्रिकॉशन्स वठणा था पवनि उहे पोइ असांजी सेफ्टी आहे ईअं करे असां पाण खे सम्झायूं था एंड वापसि कॾहिं छा लॉकडाउन थिए वी हैव नो आइडिया एज़ अ फैमिली असांखे साल थींदो असां घुमण न विया आहियूं लास्ट ईयर महाबलेश्वर विया हुआसीं एंड एॾी सुठी वेकेशन हुई जीअं ई वापसि आयासीं तॾहिं कोरोना जी ख़बर पई एंड सभु लॉकडाउन थी वियो एंड वी लव ट्रैवलिंग त उहो न थियो आहे एज़ अ फैमिली ऑल्सो कंहिं महिल असां ईअं जाम हिक ॿिए सां विरंदा आहियूं कि तूं छो थो एॾो स्ट्रिक्ट थिए तूं हीअं छो थी करे बट एट द एंड ऑफकोर्स वी अंडरस्टैंड कि हिक ॿिए जे भलाई लाइ आहे त पर्सनल लाइफ में इहो ई थो हले पप्पा जो बर्थडे आहे नेक्स्ट वीक अगेन वी कांट डू एनीथिंग ॿाहिरि वञी करे त कुझु त घर में ई करिणो पवंदो एंड न्यू ईयर घर में सेलिब्रेट कयो किथे काॾे न निकिता आहियूं पप्पा मम्मी त वीचारा ईअं पंहिंजे ऑफिस में बि न विया आहिनि यू नो त सिचुएशन्स आर डिफ़िकल्ट बट महिर आहे शुखुर आहे सभु कुझु आहे एंड असां ठीकु आहियूं हिक ॿिए खे मैनेज करे वेठा आहियूं एंड ॾाढी अलॻि लेवल जी महिर आहे एंड तव्हां भुल में बि ईअं न सम्झिजो कि मां सॼी देरि या ख़ुशि हूंदी आहियां या सॼी देरि हीअं लॻंदी आहियां ओ माय गॉड आई गो थ्रू माई ओन मूड स्विंग्स जाम वधीक स्ट्रेस आउट थी वेंदी आहियां मुंहिंजो मी टाइम लाइ मां ईअं तरसी वेंदी आहियां एंड इहो जेको नओ नॉर्मल थियो सॼी देरि मास्क पाए घुमणु कंहिंखे बाक़ी न पाइणु आई मिस हगिंग पीपल माय गॉड आई मिस मीटिंग पीपल त अञा ताईं आई एम स्टिल ट्राइंग टू प्रोसेस कि छा नओ नॉर्मल आहे कैन यू इमेजिन 9-10 महीननि खां मां ॿाहिरियों खाधो न खाधो आहे कुछ भी न एब्सोल्युटली खाली इंग्रेडिएंट्स था घर अचनि जेको खपे घर में ठाहे था खाऊं एंड कैन यू इमेजिन ट्रैवल न करणु आई एम श्योर यू कैन छाकाणि त तव्हां बि अगरि असां जेतिरा स्ट्रिक्ट आहियो त यू कैन अंडरस्टैंड बट बेसिकली स्ट्रेसफुल सिचुएशन आहे ॾाढी असां सभिनीनि खे ख़बर आहे मूंखे त ख़ासि करे ख़बर आहे छाकाणि आई एम वेरी सेंसिटिव एंड जंहिं महिल मां वधीक न्यूज़ पढ़ंदी आहियां त पोइ मां उहो ई सोचींदी आहियां त आई एम वेरी स्ट्रिक्ट अबाउट हिते छा थो वञे इंस्टाग्राम ते मां छा थी ॾिसां यूट्यूब ते मां छा थी ॾिसां उन लाइ मां पाण खे हीअं रखंदी आहियां कुझु वधीक पाण खे ॾिसण ई न ॾींदी आहियां ॾाढो डिसिप्लिन रखंदी आहियां कि न इहो नथी ॾिसी सघे थो इहो नथी पढ़ी सघे
इन सां नथी ॻाल्हाए सघे, नेगेटिव माण्हू, स्ट्रेस, हे हो कुझु न। बिलीव में टेम्पटेशन जाम थींदी आहे, बट छाकाणि त टचवुड पढ़ियल ॻढ़ियल आहियूं त थोरो ईअं क्वेश्चनिंग कंदा आहियूं। एटलीस्ट मां पाण खां क्वेश्चन कंदी आहियां, प्रोस छा आहिनि, इन जा कॉन्स छा आहिनि, इहो जेको तूं करणु थी चाहे, इज़ इट वर्थ इट, एंड इन जा रेपरकशन्स छा थींदा, इन जा साइड इफेक्ट्स छा थींदा, ऐं न कंदासीं त छा थींदो। त सेल्फ टॉक रेगुलरली करिणो पवंदो आहे। बट मुंहिंजो इहो प्रोफेशनल एंड पर्सनल लाइफ जो अपडेट हुयो तव्हां लाइ। सिंधी फिल्म फेस्टिवल टीम जी अपडेट हुई, ऑन बिहाफ ऑफ एवरीबडी थी मां ॻाल्हायां। बट नाउ आई फील इहो मूंखे वीडियो ईअं हिकदमि ईअं नेगेटिव ॻाल्हि ते एंड न करिणो आहे कि ओ माई गॉड हीअं हूअं, कंप्लेनिंग थोरो टोन हुयो शायदि मुंहिंजो, बट द रियलिटी इज़ देर आर स्टिल थिंग्स दैट वी कैन डू जेन्युइनली। इहो मूंखे सोचे करे ईअं थो लॻे, हाँ रियली आहिनि कुझु शयूं आहिनि जेके असां करे था सघूं। फॉर मी पर्सनली फर्स्ट थिंग इज़ हेल्थ इज़ वेल्थ। जान आहे त जहान आहे। अगरि असां बीमार पवंदासीं त ख़ाली असां बीमार न पवंदासीं, असांजे अॻियां पुठियां जो सॼो सर्कल बीमार पवंदो। एंड जिते असां रहिया पिया आहियूं उते एंड ओवरऑल जेके असां केसिस ॿुधूं था कि डॉक्टर ज़बरदस्ती पेशेंट्स खे मारे था छॾनि एंड पोइ ऑर्गन्स जो जेको हले थी हेरा फेरी, उहो सभु ॿुधी करे ईअं कुझु त थिए थो, सॼो शिवर थो थिए बॉडी। त पंहिंजी सेफ्टी रखणी आहे, पहिरियों पंहिंजे हेल्थ जो फोकस रखिणो आहे। ऐं हेल्थ लाइ 2-3 शयूं ॾाढियूं इंपॉर्टेंट आहिनि, फूड, एक्सरसाइज, स्लीप। एक्सरसाइज जे मामले में मुंहिंजी ओतिरी डिसिप्लिन कान्हे, बट मां कोशिशि कयां थी एवरी सिंगल डे आई एम ट्राइंग। कॾहिं 5000 स्टेप्स, कॾहिं थोरी एक्सरसाइज, कॾहिं कुझु, बट मेंटल एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज ॿई ॾाढी ज़रूरी आहिनि। यू हैव टू गो फॉर वॉक्स, अगरि तव्हांखे वॉक्स वणंदा आहिनि त आई थिंक दैट इज़ हाउ वी कैन ट्राई टू मैनेज। फूड, एक्सरसाइज, स्लीप। 8 कलाक निंड मां मुंहिंजे अॻियां पुठियां सभिनी माण्हुनि खे चवंदी आहियां प्लीज़ 8 कलाक सुम्हो। स्लीप इज़ द बेस्ट मेडिसिन रिकवरी लाइ। एॾी इंपॉर्टेंट आहे स्लीप, माना फिजिकल एंड मेंटल ॿई रिकवरी लाइ। ऐं अध खां वधीक प्रॉब्लम्स असांजे निंड में सॉल्व थी वेंदा आहिनि। त प्लीज़ कोशिशि कयो निंड बराबरि कयो, 8 कलाक कयो, एंड बिना उथण जे, ईअं टुटी करे न 2 कलाक, 4 कलाक, 6 कलाक उहो न कजो प्लीज़। सो आई थिंक फूड, एक्सरसाइज, स्लीप इज़ वन ऑफ द बेस्ट रेसिपी पाण खे ठीकु रखण लाइ, हेल्थ इज़ वेल्थ लाइ। सेकेंड पॉइंट, बट इहा एक्चुअली फर्स्ट पॉइंट हुजणु खपंदी हुई, उहो आहे फियर। आई एम सॉरी उहो डपु न रखो, सफ़ा बी फियरलेस। आई नो न्यूज़ इज़ नॉट द बेस्ट थिंग टू वॉच करंट सिनारियो में, बट तव्हांजे अॻियां पुठियां जेके माण्हू आहिनि, प्लस तव्हांजो जेको अंदरूनी डपु आहे, असांखे त जाम आहे अंदरूनी डपु आहे। एंड आई एम लाफिंग बिकॉज कल्ह राति जो ई मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मूंखे इन ते ॾाढो सुठी तरह सम्झाए पियो अंदरूनी डप ते। जेको अंदरूनी डप आहे, ॿाहिरां इंफॉर्मेशन जेकी अचे थी ऐं अंदरां जेकियूं असांजूं एनर्जीज़ आहिनि उन्हनि खे असां सम्झाए छॾियूं कि हिते डप जी जॻहि कान्हे। पोइ उहो माण्हू हुजनि, कोरोना हुजे, जेको बि आहे फेस करिणो। अगरि कोरोना थी वञे त फेस करिणो पवंदो, एंड जेतिरो थी सघे असांखे कोरोना न थिए। अगरि तव्हांखे थियो हुयो, इफ़ यू आर फाइटिंग थ्रू इट, प्लीज़ जस्ट कीप फाइटिंग, कुझु न थींदो। कटे सटे मां इहो थी चवणु चाहियां कि डपु न रखो कंहिंखां बि। अगरि तव्हां कंहिंखे कोई हार्म नथा पहुचायो, अगरि तव्हां कुझु इलीगल नथा कयो, त तव्हांखे डपु रखण जी काई ज़रूरत ई न आहे। राम जेठमलानी दादा मूंखे चयो बी फियरलेस भावना, एंड उहे अखर मूंखे हिते वेठल आहिनि, बट उन जे बावजूद बि मां कॾहिं कॾहिं जाम हीअं सोचे पाण खे ई बीमार करे छॾींदी आहियां। त प्लीज़ उहो पाण खे न कयो। मां बि पाण ते उहो ई इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कंदमि। थर्ड पॉइंट इज़ लेस न्यूज़, घटि न्यूज़ ॾिसो, ओतिरी ॾिसो जेतिरी तव्हां डाइजेस्ट करे सघो। पहिरियों त पाण खे सुञाणो। अगरि तव्हांखे न्यूज़ पढ़ी करे इमीडिएटली असरु थींदो आहे त उन वक़्त ते पढ़ो जंहिं महिल तव्हां वटि कुझु तव्हांजा जंहिं महिल कम पूरा थी विया हुजनि, या तव्हां जंहिं महिल पॉज़िटिव माइंड सेट में आहियो, तव्हां जंहिं महिल उनखे फेस करे सघो, उन वक़्त ते पढ़ो। हर कंहिं माण्हूअ जा न ॾींहं में बेस्ट आवर्स एंड लो आवर्स थींदा आहिनि कि हा इन आवर्स में मूंखे ॾाढी एनर्जी हूंदी आहे, इन्हनि कलाकनि में मां ॾाढो डाउन हूंदो आहियां। त जंहिं महिल तव्हां ऑलरेडी डाउन आहियो उन महिल पाण खे अञा बीमार न कयो। महिरबानी करे ओतिरी न्यूज़ पढ़ो जेतिरो तव्हां डाइजेस्ट था करे सघो। मां न्यूज़ सफ़ा न पढ़ंदी आहियां कोरोना रिलेटेड। जेके बि अपडेट्स हूंदा आहिनि मुंहिंजो भाउ मूंखे ॾींदो आहे राति जो, ईअं 10-15 मिंट में ॿुधाईंदो आहे अपडेट्स मथां छड़ा। इंग्लैंड में ईअं थिए, तुंहिंजे लंडन में हीअं थिए, हे थिए, हो थिए। एम लाइक ओके फाइन, थैंक यू। पोइ मां हली वेंदी आहियां ऐं उन महिल ई कढी छॾींदी आहियां मथे मां। त असांखे हर कंहिंखे पाण खे सुञाणणो आहे ऐं असांखे पाण ते कमु करिणो आहे। कोरोना थिए न थिए, जेके टाइम्स आहिनि उहे अञा डिफिकल्ट थियण वारा आहिनि। अचण वारो 1-2-3 साल ॾाढा डिफिकल्ट थियण वारा आहिनि, इहो एक्सेप्ट करे हलूं ऐं ॾाढो अलर्ट रहूं कि असांजे दिमाग़ में छा थो वञे, असांजे शरीर में छा थो वञे। न्यूज़ घटि, पॉज़िटिविटी वधीक। पॉज़िटिविटी ईअं ख़ाली पॉज़िटिव बुक्स न पढ़नि, कुझु करिणो बि आहे, एक्सरसाइज, फूड, जेके ॿिया बि फैक्टर्स आहिनि पॉज़िटिविटी वधाइण लाइ। अगरि तव्हां नोटिस कंदव त
मां इहो नोटिस कयो ॿाहिरें कचिरे सां मूंखे जाम ईअं उन खां पोइ मां हीअं थी वेंदी आहियां, बट घर जे खाधे सां मां हमेशह हीअं रही हीअं हूंदी आहियां। यू गेट इट राइट। असांजे आसपास जेके माण्हू आहिनि, फ्रेंड्स, फैमिली, वर्क कोलीग्स जेके बि आहिनि, जिन सां कमु था कयूं, जिन सां मिलूं था, अगरि उन्हनि सभिनी ऑलरेडी घुमणु फिरणु, खाइणु पीअणु चालू कयो आहे, यू डोंट हैव टू फील प्रेशराइज़्ड कि हा उन्हनि खे ख़ुशि करण लाइ मां बि ईअं कयां। प्लीज़ लिसन टू योर सेल्फ फर्स्ट। असांजो जेको गट इंस्टिंक्ट आहे, मां हुन ते ॾाढो भरोसो कंदी आहियां। तव्हांजो मन जेको चए थो, तव्हांजो जेको गट चए थो, स्टमक मां जेकी अंदरूनी फीलिंग ईंदी आहे, प्लीज़ उनखे फॉलो कयो। तव्हांखे तव्हांजे बारे में सभिनी खां वधीक ख़बर अथव ऐं तव्हांखे तव्हां सां गॾु सभिनी खां लॉन्गेस्ट रिलेशनशिप में रहणो अथव। त प्लीज़ पंहिंजो ख़्यालु रखो, पाण खे प्यारु कयो ऐं ख़ुशि रहो। इहो हुयो मुंहिंजो नंढो प्रवचन। यू हैव टू ईअं पीयर प्रेशर केतिरो बि अचे चवणो न यार आई एम सॉरी, आई कांट डू दिस, आई कांट डू दिस। इंडियन सोसाइटी में एटलीस्ट एंड एज अ गर्ल मां एतिरो तव्हांखे गारंटी सां ॿुधाए थी सघां, असांखे छोकिरियुनि खे न चवण जी आदत ॾाढी घटि विधी अथऊं फैमिली में। छाकाणि त जेको कमु मम्मी पप्पा चवनि हा उहो कंदासीं, साहेड़ी चए हा उहो कंदासीं, मामा मम्मी चए हा उहो कंदासीं। अरे बट मुंहिंजे टाइम जो छा, मुंहिंजे वीचारनि जो छा, वॉट इज़ गोइंग टू हैपन टू माई माई प्रायोरिटीज़। मूंखे पहिरियों ॿियो कुझु करिणो, तूं अचानक अची चवंदी आहे हे कर ऐं मां कयां। असांखे पंहिंजी प्रायोरिटी ऐं असांखे पंहिंजी वैल्यू थोड़ी घटि सेखारी अथऊं एशियन सोसाइटी में। आई थिंक नॉट ओनली इंडियन, एशियन सोसाइटी में, ॿियनि देशनि में बि मां ॾिठो आहे एशिया जे। त आई थिंक वी नीड टू वर्क ऑन आवर सेल्व्स। आई एम ट्राइंग टू वर्क ऑन माई सेल्फ एवरी डे। उहे कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि मां तव्हांखे ॿिए कॾहिं ॿुधाईंदीमांव, ॿिए दफ़े ॿिए कंहिं वीडियो में ॿुधाईंदीमांव। इहो हुयो मुंहिंजो नओं साल। आई एम सॉरी, आई डोंट फील न्यू, आई डोंट फील हैप्पी, छाकाणि त 2020 ॾाढो डिफिकल्ट रहियो आहे। एंड आई थिंक गोइंग फॉरवर्ड वी हैव टू बी वेरी केयरफुल अबाउट वॉट हैपन्स टू अस। एंड येस, क़िस्मत, नसीब, बुरो वक़्तु उहो सभु बि आहे, बट एटलीस्ट 50-60% असांजी लाइफ असांजे हथ में आहे। हाणे बि तव्हांखे ढोल जो आवाज़ ईंदो हूंदो, कंहिंजी शादी थी थिए त बैंड थी वॼे स्टूडियो जे पासे में, त माण्हू कनि था जेको जेके खपे माण्हू कनि था। आई जस्ट वॉन्ट टू रिक्वेस्ट योर कि तव्हां जेको तव्हांजो मन चए उहो कयो एंड थोरो अलर्ट रहिजो, अवेयर रहिजो। बट अगरि तव्हांखे हरू भरू मुंहिंजे वाता ॿुधणो आहे त हैप्पी न्यू ईयर 2021 टू यू। आई होप इन साल कोरोना जो सभु कुझु झंझट हली वञे, न वेंदो ख़बर आहे, बट असां होप त करे था सघूं जेको खपे। ठीकु आहे, तव्हांजे करे मां इहो थोरो सो मेकअप कयो, तयारु थियमि एंड आई होप असां सभु ख़ुशि रहूं, पंहिंजी भाषा में वधीक ॻाल्हायूं। ओ येस, दैट इज़ माई वन विश फॉर द न्यू ईयर। आई वॉन्ट टू लिसन। सिंधियत सुठे डायरेक्शन में मने इन ई मूंखे ॾाढी आस आहे। आई रियली वॉन्ट मोर एंड मोर यंगस्टर्स कि कुझु कनि, सिंधीअ में वधीक ॻाल्हाइनि। इंस्टाग्राम, यूट्यूब, जेको डिजिटल मीडिया चैनल खपे उहो पकड़ियो एंड जेको तव्हांजो मन चए कयो। एॾा मां ॾिसां थी कॉमेडी क्रिएटर्स आहिनि, कॉन्टेंट क्रिएटर्स, के लिखण में ॾाढा सुठा आहिनि, के ॻाइण में सुठा आहिनि, छोकिरा छोकिरियूं ॿई। जेको तव्हांजो मन चएव कयो, बट रिमेंबर एवरी सिंगल डे तव्हांखे सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। पोइ भले 2 लाइनियूं ॻाल्हायो, 20 लाइनियूं ॻाल्हायो, बट पाण खे प्रॉमिस कयो इन नए साल में तव्हांखे सिंधियत लाइ कुझु न कुझु त करिणो आहे ऐं कंटिन्यूसली करिणो आहे। ईअं न हा न्यू ईयर रेज़ोल्यूशन आहे पोइ 1 महीनो 2 ॾींहं ॻाल्हाए करे छॾे ॾिनो, जीअं जिम जा रेज़ोल्यूशन्स हूंदा आहिनि, उहे न प्लीज़। ओके, एंड असां तव्हांखे हिमथाईंदासीं। अॼु बि आर्तवार वारी मुंहिंजियूं राणियूं हिते वेठियूं अथव। एवरी संडे असां वीडियो विझंदा आहियूं। मां वेठी आहियां वॾी राणी अहिड़ा वीडियोस ठाहे थी जंहिंमें तव्हां सां ॻाल्हायांव थी। त लेट्स डू समथिंग या असांजी मदर लैंग्वेज, मदर टंग लाइ प्लीज़। ओके, हैप्पी 2021 टू यू। मिलूं था ॿिए वीडियो में। लालू लोई जो वीडियो पक ॾिसजो। ओके, बाय, आई हैव टू गो, आई एम गेटिंग टू एक्साइटेड। थैंक यू, बाय।